बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक नंढड़ी देगड़ीअ में अधु किलो खीर गरम करण लाइ रखंदासूं। जॾहिं खीर गरम थिए टहिकण ते अचे त हिकु थधे खीर में हिकु चमचो कॉर्नफ्लोर जो मतिलबु निशास्ते जो विझी हिकु घोल ठाहींदासूं। पोइ उन गरम खीर में असां इहो घोल शामिलु कंदासूं। पोइ इनखे जल्दी मिलाए टहिकण लाइ छॾींदासूं। जॾहिं निशास्तो खीर में मिली घाटो थी वञे ऐं टहिको अची वञे त गैस जी बाहि बंदि करे इनखे असां थधे थियण लाइ रखंदासूं। जॾहिं खीर मीडियम हल्को गरम हुजे, यानी आङुर विझी ॾिसंदासूं हल्को गरम आहे, त पोइ उन खीर में असां हिकु चमचो दहीअ में थोरो लूणु मिलाए उनखे फेंटे पोइ उहा दही हिन निशास्ते वारे घाटे खीर में मिलाए ढके असां 5 कलाकनि ताईं रखे छॾींदासूं। अगरि ठिकर जो थांव आहे, इहो खीर असां उन में लाहींदासूं त दही वधीक बहितर ॼमंदी। तक़रीबन 5 कलाकनि खां पोइ ॾिसो केॾी बहितरीनु घाटी सुठी दही तयारु थी आहे, पाणी बि नथी कढे। अगरि इहा ठिकर जे थांव में ठहियलु हुजे त अञा वधीक चको दही ठहंदी।